अस्सलाम वालेकुम। किस्सागो में हमारी खिदमत में हाजिर हैं। इन्हीं दुआ सां जिते बि जो ख़ुशि जो शाद या आबाद जो करीम रब अव्हां खे इदा में दिल में कर में सुख में सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुम आमीन। किस्सागो में लाॻीतो ज़िक्र असीं कयूं पिया था रिलीफ जो। ऐं मां तव्हांखे अर्ज़ु बि कंदो आहियां वञा 65 मील वारे हवाले सां अव्हांजी बेनता मोहबत मिले पई थी। अल्हम्दुलिल्लाह हेसि ताईं हज़ारे माण्हुनि ताईं खाधो पहुची चुको आहे। अलाह कंदो, अलाह जे हुकुम सां अञा ताईं बि पहुचंदो जेसिताईं हू तकलीफ़ जे मामलनि में आहिनि। ऐं जेका असां रिलीफ जी ॻाल्हि कयूं पिया असां त बार बार किथे ईअं बि सुवाल थियो त हिकु वक़्तु टेलीफोन कॉल बि आई ऐं उन्हनि मूंखां पुछियो त साईं हाणे किस्सागो में किस्सागो शुरू कयो न त तव्हां रुॻो रिलीफ जी ॻाल्हि छो था कयो। त मां अर्ज़ु इहो करणु चाहियां थो त शायदि असां ॾिठो कोन्हे त छा थिए पियो थो, शायदि असां ॿुधो कोन्हे त छा थिए पियो थो, शायदि असांखे इन ॻाल्हि जो अहसासु कोन्हे त केरु कीअं आहे, छा आहे ऐं कहिड़ी पोज़ीशन में आहे। किस्सागो ई थींदी पई क़िबला। कहाणियूं बि कंदासीं, आखाणियूं बि कंदासीं, ज़िंदगीअ जा मामला बि कंदासीं, पर हीउ वक़्तु अहिड़ो आहे जंहिंमें असांखे सॼो ध्यानु इन पासे ॾियणु घुरिजे ऐं किसो बि अहिड़ो हुजे जेको दरअसल पर्टिनेंट बि इन पासे हुजे, इन्हनि जे अहसास सां लाॻापियलु हुजे ऐं उहो ख़्यालु असांखे, उहा जागरता असां में हुअणु घुरिजे त असांखे छा इन्हनि घड़ियुनि में छा करिणो आहे। अलाह पाक जी कुदरत अजीब आहे। हिकिड़े दफ़े मतिलबु हाणे राति जो डिनर किथे पहुचाइणो हुयो त मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कजो, मूं उन जो ख़्यालु सोचियो 30 फुटनि जो फ़ासिलो। हिकिड़ो 30 फुटनि जो रोड हुयो ऐं रोड जे खाॿे पासे खां देवियूं निकितल हुयूं। इलाही कराण हुई हुते, देवियूं निकितल ऐं निकितल देवियुनि जे परियां तक़रीबन 200 खां 250 माण्हू जिन जी सप्लाई थियणी हुई से ऊंदहि में हुया। हीअ मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां पियो, को किसो नथो ॿुधायां, जाइ बि ॿुधाए सघां थो पर मां जाइ ॿुधाइणु चाहियां कोन थो। मुंहिंजे खाॿे हथ ते मां 30 फुटनि जे रोड ते बीठल आहियां, मुंहिंजे खाॿे पासे देवियूं आहिनि ऐं देवियुनि जे परियां आवाज़ त अचनि पिया था पर ऊंदहि आहे, बिल्कुलु कारे आहे, छाकाणि त रोशनी बि कान्हे, रोशनी जो को सबबु बि कोन्हे ऐं उहे सभु उते जेके ॿोल जा सतायल आहिनि, बारिशुनि जा सतायल आहिनि, 200 300 400 माण्हू उहे सभु उन ऊंदहि में उन पथरीली ज़मीन ते वेठल आहिनि ऐं बिल्कुलु एग्ज़ैक्टली मुंहिंजे साॼे हथ खां रोशनियूं ॿरनि पियूं ऐं साम्हूं होटल हली रहिया हुया जिते माण्हुनि राति जी मानी पे खाधी। हाणे इहा कुदरत आहे, हिनखे कुझु चई कोन थो सघिजे। अलाह साईं सभिनी ते ख़ैरु नसीब करे, इहा घड़ी किथे बि कंहिं महिल बि अची सघे थी। मूं तव्हांखे पहिरीं बसि कयो न, इहो मां बि थी सघां थो, वरी ॻाल्हि आहे साॼे पासे ज़िंदगी कुझु ॿी रवां दवा हुई, मां बीठो हुउसि हुन रोड ते, मां अटकियो 30 फुटनि जे विच में ॾिसां पियो त हिन पासे ज़िंदगी का ॿी रवां दवा आहे, हुते ग्रेवी बि घुरिजे पई, हुते प्लेटूं बि खड़कनि पियूं, हुते सॾु बि कनि पिया ऐं बिल्कुलु परियां 30 फुट परियां देवियुनि जे परियां हिकिड़ी ऊंदहि हुई जंहिंमें इहे सभु माण्हू मौजूदु हुया जेके पंहिंजे लाइ इंतज़ारु करे रहिया हुआ त को सैलानी अचे, को किथां को खाधो अचे, किथां खां रसद अचे जेका असांखे राति जी मानी खाराए। इहो ॿ अजीब अजीब शयूं आहिनि। त हाणे इन खां वधीक कहिड़ो किसो थी सघे थो, कहिड़ो किसो तव्हांखे ॿुधायूं त किसा कहिड़ा आहिनि, कहिड़ियूं शयूं आहिनि, कीअं। हाणे जेको रिलीफ थिए पियो उन में जेके बि वॉलंटियर्स कमु करणु चाहिनि था, हुकूमत त पंहिंजे पारां कमु करे पई थी, पर जेकॾहिं वॉलंटियर कमु करणु चाहिनि था त हिकिड़ो नंढिड़ो नुस्ख़ो मां अव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियां थो। परवरदिगार तव्हांजी मार्फत जेकॾहिं कंहिंखे ॾियणु चाहे थो त को मसइलो कोन्हे, तव्हांखे पाण ई इमदाद मिलंदी ऐं तव्हां ख़ुशनसीब तरीन माण्हुनि मां हिकु आहियो जेकॾहिं तव्हां उहा किथे पहुचाए सघो था। तव्हांजे वसीले सां जेकॾहिं कंहिंजे पेट जी बाहि जामी वञे, कंहिंजे अंदर में को हिकिड़ो ग्रह पियो न त कमाल थी वियो साईं, हैरत अंगेज़ कमु अथव इहो। त जेकॾहिं तव्हां कमु करणु चाहियो था त भले 8 ॾह नौजवान पंहिंजे पाण में गॾिजी को नंढो को जेको बि तव्हां ठाहियो ऐं जेकॾहिं तव्हां माण्हुनि खां पैसा वठो था या तव्हां को चंदो कयो था या तव्हांखे को डोनेशन मिले थो त महिरबानी करे पहिरीं त कैंपुनि में घुमो त कैंप्स में सिस्टम कीअं आहे ऐं जेकॾहिं किथे जेके रोड साइड खां वेठल आहिनि या जेके तकलीफ़ में आहिनि त हिकिड़ो पेन पनो हमेशह पाण सां गॾु रखंदा कयो। कागज़ ऐं रिंग बुक जेकॾहिं न आहे त कागज़ रिंग बुक या कागज़ ऐं पेन न आहे त मतिलबु का बि शइ रखो जंहिं ते तव्हां लिखी सघो। हाणे तव्हां उन घर जो वॾो, हाणे असां त हिकिड़ी फैमिली आहे, 9 माण्हुनि जी फैमिली आहे ऐं घर जो वॾो यानी घर वारो, उनजी घरवारी, पोइ उनजा जेकॾहिं 7 ॿार आहिनि त मथां खां हेठि अचो उमिरि ऐं जिन्स। मिसाल तौरु पहिरीं न्याणी आहे, न्याणी उमिरि 17 साल, पुटु उमिरि 15 साल, वरी न्याणी उमिरि 13 साल। हाणे तव्हां हेठि अचो पिया त तव्हां जॾहिं पूरो ख़ानदान इकठे करे वरितो न त तव्हांखे अंदाज़ो थियो त हिन में 3 न्याणियूं आहिनि, हिन में 4 पुट आहिनि, घरवारी आहे ऐं घरवारो आहे। हिननि खे ही कपिड़ा खपंदा, हिननि खे ही जुतियूं खपंदियूं, हिननि खे ही सामान खपंदो। हाणे तव्हां अचो, हुन ते त राशन आहे, तव्हां वटि पचाइण जो सामान आहे, तव्हां वटि पीअण जो पाणी आहे, ही एडिशनल शयूं आहिनि। मिसाल तौरु किथे वञूं पिया त केरु असांखे चए पियो साईं उहो थाल खपे थो जंहिंमें कपिड़ा धोइबा आहिनि, ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। कंहिंखे तओ खपे थो, हाणे एडिशनल शयूं आहिनि न जेके हू खणी कोन आया आहिनि पाण सां गॾु, पर असांखे हुननि खे जेकॾहिं रब वसीलो ॾिए थो त असांखे, जेकॾहिं असां सिस्टमेटिक तौरु कमु कंदासीं न, मिसाल तौरु जुतियूं आहिनि, जुतियूं ॾियणियूं आहिनि, ख़बर पई भई हिन उमिरि जी, हाणे मिसाल तौरु 5 सालनि जो ॿारु को 20 सालनि वारी जुती त कोन पाईंदो न, जेकॾहिं पाईंदो त लाज़मन गिरगिलो थी हलंदो। त छो न जेकॾहिं असांखे शयूं मिलनि थियूं या असां अफोर्ड करे सघूं था ऐं असां वठूं था
त वाई नॉट, त असां उनखे उन एज जे मुताबिक़ खणूं। त इन करे जेको बि कमु कयो उहो सिस्टमेटिक कयो। हथ वधीक हिकिड़ो अर्ज़ु करिणो आहे। ऐं बार बार मां हमेशह अर्ज़ु कंदो आहियां, अलाए छा थो थी वञे, ऐं मूं सोचियो पिए त मां अॼु खे हिन पंहिंजी गुफ़्तगू जो मौज़ू रखां त असांजो मसइलो छा आहे, असांजो इशू छा आहे। हिकिड़ी टके जी शइ ॾियूं था, फोटू कढायूं था। अटे जी थैली आहे न, 1000 रुपए जी आहे, 1000 तव्हां थैली वठो था ज़िंदगीअ में। कॾहिं पंहिंजे घर सां अटे जी थैली आणे अम्मा बाबा सां उज़ैद सां हिकिड़ो फोटू कढायो आहे? उज़ैद ही हिन महीने जो राशन आहे, अचो हिकिड़ो फोटू था कढूं, आहे कयो आहे कॾहिं ईअं? असांखे थिए थो अहसासु त इहो ज़िलत जो अहसासु आहे। असां महसूसु कयूं था त असां हिकिड़ी हिकिड़ी शइ ॾींदे पंहिंजी तस्वीरूं छो था कटायूं? असांखे तशहीर छो थी खपे? हिकिड़े पासे असां इहो चऊं था त हुकुम आयल आहे त अहिड़े तरीक़े सां ॾियो जो साॼे हथ जी ख़बर खाॿे हथ खे न पए। पाण ई चवंदा आहियूं न असां, हुकुम आयल आहे असांखे न। असां उन क़ौम मां आहियूं जेके हुकुम आयल आहे त ख़ैरात कयो अहिड़े नमूने सां जो हिकिड़े हथ जी ख़बर ॿिए खे न पए। पोइ हीअ कहिड़ा हथ आहिनि जेके क्लिक कनि था? हिननि हथनि खे बि ख़बर पए पई, ऐं उज़ैद साहब साम्हूं वेठो आहे, साद साहब साम्हूं मौजूदु आहे, उन्हनि जे हथनि खे बि ख़बर पए थी, छाकाणि उहे बि क्लिक था रखनि। त पोइ असां कहिड़ो ख़ैरात कयोसीं? असां कहिड़ी मदद कईसीं ख़वातीन हज़रात? असां छा कयोसीं? असां का शइ कयूं था, सेल्फी। असां कुझु ॾियूं था, पोइ फोटू। असां पाण ॿ आहियूं, फोटोग्राफर 5 आहिनि। सॉरी, मुंहिंजी आवाज़ बुलंद थी वियो। तकलीफ़ थिए थी। फाउंडेशन में सम्झायूं था, तकलीफ़ थिए थी। ॿिए कंहिंखे चऊं था, तकलीफ़ थिए थी। अलाए छा सिलसिलो आहे, रूह भरिजी आयो आहे। छाजे लाइ आहे फोटोग्राफी? तशहीर छाजी आहे? हिते मूंखे हिकिड़ो जवाबु मिलियो त साईं हिन सां जेको आहे स्टिमुलेशन मिले थी, माण्हू मोटिवेट थिए थो। त मोटिवेट तव्हांजे जुमलनि में वज़न कोन्हे जो माण्हू तव्हांजी ॻाल्हि में मोटिवेट थियनि। साम्हूं वारी तस्वीर कढणु ज़रूरी आहे छा? इवेंट जी तस्वीर कढणु ज़रूरी आहे? अख़बार में ख़बर ॾियणु ज़रूरी आहे? मोटिवेशन थींदी हुन सां माण्हुनि खे, ख़बर सां मोटिवेशन थींदी त फलाणे शहर में फलाणी शइ थी गुज़री, इहा मोटिवेशन थींदी? ॻाल्हि ई कोन्हे। लहजो कसारो आहे मुंहिंजो, कड़ो आहे। मूंखे पंहिंजे कड़े लहजे ते नदामत न आहे। ईअं हूंदो आहे त मूंखे जेको सेखारियो वियो आहे त मुंहिंजो लहजो हमेशह मिठो हुजणु घुरिजे, मिठो हुजणु घुरिजे। पर किन किन शयुनि ते उहो कड़ो लहजो मिठे लहजे खां वधीक सघारो हूंदो आहे। ॾुख आहे, तकलीफ़ आहे अंदर में। असां छा लाइ था पिक्स कढूं? असां छा लाइ था रिवील कयूं शयुनि खे, त ज़ाहिर कयूं त हीअं थी वई आहे, हीअं थी वई आहे, हीअं थी वई आहे। उहो किसो तव्हांखे ॿुधायो न, जेको कंहिं बाज़ार मां वञे पई, भई ख़्वान टकियो, कंहिं शइ खे खयो, को डाकू खयो पंहिंजे कपिड़े सां ढकियल, त कंहिं पुछियसि त हिन में छा आहे? जंहिंजे करे ॾेखारणो हुजे त मथां कपिड़ो थोरी रखां। त जेकॾहिं असांखे इहा ॻाल्हि मूं रिपीट कई आहे अॼु बि, जेकॾहिं असांखे ॾेखारणो ई आहे बिस्मिल्लाह, पोइ असां छा था चऊं त असां माण्हुनि जी मदद पिया कयूं? असां दरअसल पंहिंजे हुन ईगो जी मदद पिया कयूं जेको असांजे अंदर में आहे। त यार महमूद मुग़ल कमाल करे छॾियई, बसि हैरत अंगेज़ कमु करे छॾियई, बसि हेतिरनि माण्हुनि खे मानी पुॼाई, हिननि खे टेंट ॾिनई, हिननि खे हीअ कई। तो जहिड़ो महमूद को माण्हू ई कोन्हे यार, ख़तमु आहे तुंहिंजी दुनिया। छा कजे? हीअ हथ वरी ॿधां थो, ॾियो, माठ करे ॾियो, चुपचाप ॾियो, पुॼाए अचो हुते जिते ज़रूरत आहे। इहो फरमाइशी प्रोग्राम कोन थो हले। पर जेकॾहिं कंहिंखे खटि खपे थी, कोशिशि कयो खटि पहुची वञे। खट सां गॾु तव्हांजो फोटू न हुजे, तव्हां वेठा आहियो त हीअ खट जेका आहे मां हाणे फलाणे खे ॾियां पियो थो, फोटू न हुजे, तस्वीर न हुजे, न्यूज़ न हुजे, न्यूज़ में न अचो। हा, तव्हांखे पंहिंजो रिकॉर्ड रखिणो आहे। जेका तव्हां सम्झो था त तव्हांखे जेकॾहिं को डोनेशन ॾिए पियो त तव्हां रिकॉर्ड रखो था, आई डी कार्ड जो नंबर वठो, आई डी कार्ड जो नंबर वठो, उहो पंहिंजे रजिस्टर में लिखी वठो। हा, ईअं कयो, भला आई डी कार्ड जो फोटो कढी वठो, भला ईअं कयो, तव्हां जेके फोटू कढो पिया था न, उन में आई डी कार्ड जो फोटो कढो, उहो तस्वीर तव्हां वटि अची वई त मूं हिनखे ई सटाए ॾिनी आहे। अलाह ॾियण वारो आहे, असां कंहिंखे ॾियण वारा कतई कोन आहियूं। ख़ातिन हज़रात, इहो असांजो ज़ोम आहे जो असां सम्झूं था त असां कंहिंखे मानी खारायूं पिया, या असां पंहिंजे पाण खे त मानी खाराए सघूं पहिरीं। असां पंहिंजे पाण खे त पंहिंजी फीडिंग जो त प्रॉपर बंदोबस्तु करे सघूं। ॾियण वारो रब आहे। त इहे शयूं जेके आहिनि से मां बार बार तव्हांखे हथ ॿधां थो, महिरबानी कयो, अहसान कयो, इन्हनि शयुनि खां ॿाहिरि अचो। का कवरेज नथी खपे, को नॉनसेंस नथो खपे। ॾियो, माठड़ी करे ॾेई अचो। इहे सरकारी इदारा आहिनि, जी मर्ज़ी आहे पंहिंजा फोटू कढाइनि न कढाइनि। असां जहिड़ा माण्हू जेके ग़रीब गुरबा आहिनि, जेके आम रवाजी माण्हू आहिनि, जिन खे अलाह पंहिंजे पाण जजो ॾिनो आहे, जेको पाण खे सरींदा आहिनि त हीउ मिसकिन जो घरु आहे, जंहिंजो सुठो घरु आहे इशफ़ाक़ साहिब जे मुताबिक़, त उनखे हमेशह पर्दा पोशी में ॾियणु खपे। ऐं असांखे हिननि सभिनी शयुनि खां बचणु घुरिजे। इहो असांजो इशू आहे वॾो। ख़ातिन हज़रात, मुंहिंजे ॼाणे ते ॻाल्हाइणु चाहे पियो त असां हिन इशू खां ॿाहिरि अचूं ऐं असां जेका बि ख़िदमत कयूं सभु पंहिंजे हिसाब जी हुजे। ॿी जेका अंतरीन ॻाल्हि आहे त असां वटि शक आहे। शक इन करे आहे त असां सोचूं था लिकायूं था। मां हिकिड़ो दुखदायक वाक़ियो असां शेयर करणु चाहियां थो। ऐं मूंखे ॿुधायो जीअं टेंट मिलनि था। अच्छा, इहो बि आहे, जीअं मूं लास्ट टाइम तव्हां सां ॻाल्हि कई त जंहिं वटि वञे चए थो मूंखे कुझु कोन मिलियो आहे, ॾुख थिए थो हिन ते। हालांकि हुनखे पहिरीं मिलियल हो, पोइ चए थो कुझु कोन मिलियो आहे। वरी हिकिड़ा ॿिया आहिनि जेके चवनि था सामान अचे थो न त उहो लिकाए छॾीनि था त ॿियो सामान अचे।
असां तो टेंट्स मिलनि था त टेंट लिकाए छॾीनि था जेसिताईं ॿियो टेंट मिले। इहे बि शिकायतूं मिलियूं। त मां जॾहिं पाण डेटा ते हुअसि मौजूदु थिए, मां पाण फील्ड में कमु कयो पिए, त मूंखे अंदाज़ो थियो त शायदि ही कुझु वजूद आहिनि जिन वटि इहो सामान टकियल आहे, त इन्हनि शायदि कुझु लिकायो बि हुजे। अलाह अकबर। हाणे मां हुनखे कीअं चवां त हीउ थोरो रली परे कयो त न हेठां का शइ त कॾहिं घबरो लॻे थो। खुलियल आसमान आहे, पथर आहिनि, ख़ातिनज़ात खुलियल आसमान आहे, ज़मीन आहे हिकिड़ी हेठां, तौरी आहे त आहे, न त ठहियो हुन ते का पुराणी रली हिकिड़ी विछायल आहे जिते माण्हू वेठो आहे, ऐं हिकिड़ियूं रलियूं जेके कुझु सामान ते पाइनि। त मूं पुछियो त हीउ सामान आहे छा? चयो असां इहे थांव थपाइनि, हुनखे असां थोरो मिड़ई उस खां मतिलबु जीते जहिड़े खां बचाइण लाइ, हिते नांग बलाऊं थियनि थियूं असां वटि, ॿ असां नांग मारिया आहिनि, ऐं हुननि पाण ॿुधायो असां ॿ नांग मारिया आहिनि, त मतिलबु थांव थपे में को नांग छांग वेही रहे त असां हुनखे ढके छॾियो। मां चयो ठीकु आहे। त ईअं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में ज़िक्र हलियो पिए त ईअं ॻाल्हि थी त मतिलबु माण्हू जेके सामान लिकाए छॾीनि त हिकिड़ो माण्हू जेको परियां वेठो हो ऐं जेको मूंखे चुपचाप ॾिसे पियो, उहो उथी आयो। ख़ातिनज़ात मूंखे उथी अची हुन चयो त साईं मेमो साहिबु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां? मूं चयो साईं हुकुम कयो। चई मुंहिंजी 25 साल जी धीअ हुई, मूं हुनखे साम्हूं पाणीअ में वींदे ॾिठो, मूं हिमत कोन थी त मां पाणीअ में टप ॾियां, उहो मूंखे सॾे पई। साईं उहा हली वई। हाणे मेमो साहिबु तव्हां मूंखे ॿुधायो त जंहिं माण्हू जो 25 सालनि जो ॿारु ईअं साम्हूं हलियो वञे, उहो छा लिकाईंदो? बसि इहा मां हुन महिल हेठि वेही रहियुसि साईं, मां पट ते वेही रहियुसि, मतिलबु ज़मीन फाटे मां घिरी वञा त मूं शक कयो त मतिलबु छा थो शक कयां मां, छा था ॾियूं असां? मानी जो वलो ॾियूं था न, कुझु थांव ॾियूं था न, असां ॾियूं छा था मूंखे इहो ॿुधायो? घणनि जो राशन ॾियूं था? 3000 जो राशन ॾियूं था न 8 माण्हुनि खे। 3000 में असां शक कयूं था त लिकाइनि था। घणे जो टेंट हूंदो? 4,500 रुपये हिकिड़ो कवर मिले थो न। 4,500 घुरिया न, कुर्बान थिया न हिननि ते। छाजे लाइ सोचूं था असां त केरु असांखे चोरी करे थो, केरु असांजो सामान लिकाए थो, केरु असांखां हेठि मथे थो करे। भला जेकॾहिं लिकाए थो त हुन जी मर्ज़ी आहे न, हुन जो नसीबु आहे न। असांखे पंहिंजे हिसे जो कमु करणु खपे। असांखे ॿिनी शयुनि खां पासो करणु घुरिजे, एक्सपोज़ करण खां बि पासो करणु घुरिजे ऐं एक्सपोज़ थियण खां बि पासो करणु घुरिजे। हिकिड़े हंधि हिकिड़ा टेंट ॾिनासीं, साइज़ हुई 24, माफ़ु कजो मां शायदि तव्हांखे उदास करे वियो हुजे, 24 साइज़ हुई, वॾो हो। हाणे हुननि ॾिठो न त ॿिए ॾींहुं जॾहिं मां हुतां लंघियुसि पए त हुननि हुनखे कटे कटे नंढा करे छॾिया हा। त खिल पे आई त भई 24 जो हसीन असां हुनखे टेंट ॾिनोसीं, हुनखे कटे कटे हुन 12 जा पीस करे छॾिया। पर ॻाल्हि सुठी थी वई न, हुननि जी मर्ज़ी आहे, असां हुनखे ॾिनोसीं न। हाणे कटे हुननि पंहिंजूं 2 झूपड़ियूं ठाहे छॾियूं, हुन में आराम सां रहिया थियनि, उहे हू आहिनि न। हुननि खे तकलीफ़ जे अहसास आहे न। मां त पंहिंजे सोफ़े ते वेठो आहियां, मां त महमूद मुग़ल तव्हां सां ॻाल्हियूं ॿोलियूं करण खां पोइ चांहि जो कोप पीअंदुसि, 2 बिस्किट खाईंदुसि, मूंखे छा आहे। ॻाल्हि इहा आहे त हू आहिनि, उते आहिनि, असांखे हुननि सां गॾु रहणु घुरिजे। असांखे कोशिशि करणु घुरिजे त असां न इन सभिनी शयुनि में, पोइ शायदि ख़ौफ़ मां ठड़ी वियो हुजां, मां अलाए किथां ॻाल्हि शुरू कई, अलाए ॻोड़नि में मां अलाए कहिड़े पासे ॻाल्हि करे वियो हुजां, मां तव्हांखां माफ़ी थो घुरां। पर ॻाल्हि इहा आहे त नंबर 1 मां मोटी थो अचां पंहिंजी ॻाल्हि ते, असांखे फोटोग्राफी न आहे करणी, असांखे को स्नैप न आहे कढाइणो, असांखे को यादगार सेल्फी न आहे कढाइणी, त असांजी सामान ॾिनो आहे हिकिड़ी क्लिक थी वञे, नो वे, कारो कान्हे, इहो हथु ॿधाइनि तव्हांखे। उहे सभु जेके दिलि जे हुज़ूर सां कमु कनि था उनखे अहिड़े क़िस्म जी का बि शइ न करणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांखे शकनि जे दाइरनि खां ॿाहिरि निकिरणु घुरिजे त हीउ माण्हू जेकॾहिं असां का शइ ॾियूं था त किथे हेॾे होॾे कंदा हूंदा, केॾां कंदा हूंदा साईं, खुलियल आसमान जे हेठां माण्हू हिकिड़ो केॾां करे सघे थो। लफ़्ज़नि फंबल कयो हुजे त मूंखे माफ़ु कजो, समातनि ते ख़राश पई हुजे त मूंखे माफ़ु कजो। दुआ कजो त हीउ वक़्तु जेको तकलीफ़ुनि जो जल्द खां जल्द ख़तमु थिए ऐं हीउ सभु पंहिंजनि घरनि ताईं पहुचनि ऐं आराम ऐं इत्मीनान सां पंहिंजे नई ज़िंदगीअ जो नओं सफ़र शुरू करे सघनि। करीम बाबा खे कॾहिं बि अहिड़ा ॾींहं न ॾेखारे। अलाह साईं कॾहिं बि तव्हांखे पंहिंजे अजे खां परे न करे। तव्हांजे घर जी छिति भले कची हुजे पर पंहिंजी छिति हुजे। अवां कॾहिं कंहिंखे ईअं लुढ़ंदो न ॾिसो, अवां कॾहिं न ॾिसो त केरु तव्हांजो प्यारो पाणी ईअं खणी वियो, अलाह न करे तव्हां उहो घड़ी ॾिसो। बसि उहो सोच कयो त इहे उहे आहिनि जेके सभु ॾिसी आया आहिनि। अलाह करीम खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद आबाद हुजो। पशत हयात ईंदड़ हफ़्ते अव्हां जी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। इजाज़त ॾींदा, फ़ी अमान अल्लाह।